अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। क्या नाम है आपका? ज़ारा शहीद। जी ज़ारा। ज़ारा। चले ज़ारा सुनाए गाना। मैं तेनू समझावा कि ना तेरे बिना लगदा जी, तू की जाने प्यार मेरा, मैं करूं इंतजार तेरा, तू दिल तो यो जान मेरी, मैं तेनू समझावा कि ना तेरे बिना लगदा जी। ओ चंगा तूने कीता जो आगे नहीं गया, अगर गाती तो हम पैसे लेते। चलो भाई जोरदार तालियां होनी चाहिए इनके लिए। बहुत शुक्रिया बेटा। अच्छो अदी अस्सलाम वालेकुम। छा नालो है तव्हांजो? महक। जी महक। महक। तव्हां किथां आया आहियो? महक कयूमाबाद मां। कयूमाबाद मां। हलो गॾु केरु आयो आहे महक तव्हां सां? मुंहिंजो हस्बैंड किथे आहे? मथे। हस्बैंड? ओ हस्बैंड जो चई महक जे चेहरे ते एॾी ख़ूबसूरत मुस्कुराहट आई ऐं वरी होॾां हू त अञा ठरे पियो न। जी अदी ॿुधायो भेण। मूंखे मेहंदी त ॾेखार सुहाणी, कहिड़ा कया अथई सिंगार सुहाणी। मूंखे मेहंदी त ॾेखार सुहाणी, कहिड़ा कया अथई सिंगार सुहाणी। मां इनाम ॾियां वञी हुनखे जंहिं तोखे कयो प्यार सुहिणी। अॼु त ॾाढी वणी थी तीर दिल खे हणी थी, अॼु त ॾाढी वणी थी तीर दिल खे हणी थी। अदी गानो ज़बरदस्त गायो, पर तव्हां गानो ईअं पे ॻाइजो न म्यूज़िशियन तव्हां पोयां डोड़ंदा अचनि न। थोरो हिननि खे बि असां पैसा ॾिना आहिनि, हिननि खे बि थोरो महिनत त करायो आहे। तो बहरहाल ज़बरदस्त। वॾी भेण, वॾी महिरबानी भेण। अचो दी। अस्सलाम वालेकुम। क्या नाम है बेटा? फिजा। फिजा। कहाँ से आई हैं आप? नाज़माबाद। नाज़िमा बोल। पछाड़ी जी कुंट कराची जी। हाँ सफा। केर आया है? आपके साथ कौन आया है? पुप्पो बड़ी अम्मी सब आई हैं। पुप्पो और बड़ी अम्मी। बड़ी अम्मी क्या होती है ये? छोटी अम्मी कहाँ है? छोटी अम्मी? आप छोटी अम्मी है, आप बड़ी अम्मी है, और असली अम्मी? असली अम्मी घर पे? इस तरह की कितनी अम्मियां हैं आपकी? हाँ मतलब एक तो हो गई बड़ी, फिर छोटी अम्मी, फिर असली अम्मी, और होती है अम्मी। अब्बू कहाँ है? अब्बू, बड़े अब्बू? अरे बड़े अब्बू भी हैं? वाह भाई। छोटे अब्बू? छोटे अब्बू घर पे। और असली अब्बू? असली अब्बू भी घर। वाह भाई, ये नौ रिश्ता आज बुधाए ना भाई। ये तालियां होनी चाहिए भाई। ये मेरा छोटा म्यूजिशियन, ये बड़ा म्यूजिशियन, और जो बीच का म्यूजिशियन है वो घर है। चले जी सुनाए। मछली पल्ला खिलाऊं तुझे सिंधु दरिया के किनारे, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमानी नवाजे सारे, दिल से तुझको दावत दे कभी आओ पास हमारे, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमानी नवाजे सारे। बस चले जबरदस्त। ये किसकी फरमाइश थी? बड़ी अम्मी की, छोटी अम्मी की, बीच वाली अम्मी की? फुप्पो की थी। ओहो फुप्पो की थी। चले बहुत शुक्रिया। अचो दी। अस्सलाम वालेकुम। सलाम। छा नालो है तव्हांजो? सफिया। सफिया। तव्हां किथां आया आहियो? नौशारो। नौशहरे फिरोज मां। अरे जबरदस्त। ॿुधायो गानो। अदियो मुंहिंजो छलड़ो पाणीअ में, भेण तुंहिंजो छलड़ो पाणीअ में किरी पियो खोह में, खोह जे नार में, नार जे निसर में, लोटने माते वरोड़ी, भेण मुंहिंजो छलड़ो पाणीअ में, अदियो मुंहिंजो छलड़ो पाणीअ में। जबरदस्त। वॾी महिरबानी अदी। अचो अदी। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम सलाम। अदी ख़ुशि आहियो भेण? जी तव्हां ॿुधायो? आउं बिल्कुलु ठीकु आहियां। किथां आया आहियो तव्हां? नौशहरो। तव्हां बि नौशहरे मां आया आहियो? जी। छा था ॿुधायो? सिंधी गानो आहे। सिंधी गानो आहे? हलो ॿुधायो। मोर थो टिले राणा मोर थो टिले, मोर थो टिले राणा मोर थो टिले, छो त मामन जे कुल्ले सो त चाचन जे कुल्ले, ओ राणा राणा
मोर तो टिले तो थी वियो हाणे तव्हां 2 लाइनूं एक्स्ट्रा ॻायो त तव्हांजा 350 सही है 1000 क्या हो गया है 350 सही है यार पीछे तो 500 में अदी 350 रुपया तव्हां ते थिया भेण हलो भाई ठीक है वॾी महिरबानी अदी छा पिया चओ भाउ वरी का चओ वॾी महिरबानी असांजे डायरेक्टर जे लाइ थोरी ताड़ी वॼाए बाबा अरे पियो ॻाल्हाईंदो आहे अस्सलाम वालेकुम छा नालो आहे महविश जी महविश महविश तव्हां किथां आया आहियो बफर जोन इहो किथे आहे यो नॉर्थ साइड नॉर्थ साइड पर है वहाँ पे बर्फ मिलती है क्या नहीं बफर जोन क्या है उसका मतलब क्या है बफर जोन का इलाके में रहती है बफर जोन का इलाके का मतलब ही नहीं पता क्या खबर है बफर जोन जो मतलब क्या है नहीं वो तो है लेकिन बफर जोन का नाम बफर गोली मार्ग तो पता है वहां पे ट्रेनिंग सेंटर था तभी उसको गोली मार्ग कहते हैं बफर जोन इसका सवाल का जो जवाब देगा उसे एंटार्क्टिका की रिटर्न टिकट वीजा के साथ जी अदी बुधायो गाना यार जो है कुछ भी होवे साडा प्यार जो है ओ मड़ा सही यार जो है कुछ भी होवे साडा प्यार जो है क्यों मायेदा क्यों गुलेदा किला करा मैं तिलक कारी बिस्मिल्लाह करा ओ बिस्मिल्लाह करा ओ बिस्मिल्लाह करा जबरदस्त तो भाई पहिरीं त असांजी इन्हनि सभिनीनि भेणुनि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं हुजनि ऐं पांडा केमिकल्स वारनि जो असांजो सिंगिंग कॉम्पिटिशन हो हाणे तव्हांखे ॿुधाइणो आहे त महिरबानी करे फ़ैसिलो हक़ जो कजो त उनखे ई इनाम ॾींदासीं सही आहे पहिरीं हिन अदी अॻियां अचो पहिरीं हिन जे लाइ ॿुधायो कीअं परफॉर्म कयूं फिर आप आए आगे अच्छा हू बि न पियो वॼाए ताड़ी असां ॾिठी कोन ताड़ी असां ॾिठी कोन वॼाई ताड़ी वॼाई सही कोन ॻाई गानो मज़े में कोन ॻाई ओ तूं मरी वए दोस्त तूं घर हल तूं हाणे वञ तीरथ यात्रा ते डायरेक्ट वॾी महिरबानी अदी अचो अदी न हिते कहिड़ो गानो ॻायो अदी ताड़ी पिया वॼाए कहिड़ो गानो महिरबानी अदी अचो तव्हां अॻियां अचो